जय झूलेलाल। ॾियारी ॾियारी हिंदुनि जो हिकु तमामु वॾे में वॾो ॾिणु आहे। ॾियारी असां सिंधी ॾाढे धाम धूम ऐं सिक श्रद्धा सां मल्हाईंदा आहियूं। ॾियारी कतीअ महीने जे उमास जे ॾींहुं ईंदी आहे। हूअं त इहो ॾिणु 5 ॾींहंनि जो हूंदो आहे, पर असीं सिंधी इहो ॾिणु 3 ॾींहंनि जो मल्हाईंदा आहियूं। ॾियारीअ जे ॾींहुं राति जो वक़्तु ईअं लॻंदो आहे त मथां आकाश मां तारनि जी सेज हेठि धरतीअ ते आई आहे। चौ तरफ़ रोशनी रोशनी ऐं ॾिया ई ॾिया ॿरंदा नज़र ईंदा आहिनि। चौ तरफ़ ख़ुशियुनि जो माहौल हूंदो आहे। हर को हिक ॿिए खे मिठाई खाराए वात मिठो कंदो आहे। ॾियारीअ जो ॾिणु असां सभिनी जे लाइ रोशनी, प्रेम ऐं ख़ुशियुनि जी सौगात आणींदो आहे। सॼो साल असांखे इन ॾिण जो इंतज़ारु रहंदो आहे। ॾियारीअ ते घणाई सिंधी पंहिंजे दुकाननि ऐं घरनि में लक्ष्मी माता जी आरती पूजा अर्चना कंदा आहिनि ऐं नवां चोपड़ा ठाहींदा आहिनि। ऐं घणा सिंधी, घणो करे सभु सिंधी पंहिंजे घरनि में हटड़ियुनि जी पूजा कंदा आहिनि। जी हाँ दोस्तो, हटड़ियूं माना हट यानी दुकान। आम तरह ईअं ॾिसण में ईंदो आहे त जंहिं घर में जेतिरा मर्द हूंदा आहिनि ओतिरियूं हटड़ियूं रखियूं वेंदियूं आहिनि। हटड़ियुनि वारी जॻह खे साफ़ सुथिरो करे गुलनि फुलनि खां सिंगारियो वेंदो आहे ऐं पाक पवित्र जॻह ते मंदर जे अॻियां स्थापित कयो वेंदो आहे ऐं 3 ॾींहं हटड़ियुनि जी पूजा कई वेंदी आहे। हटड़ियुनि में मिठाई, गुल फुल, धूप दीप, मितेरो, लूण चपटी विझी ऐं कुझु दक्षिणा रखंदा आहियूं त जीअं असांजो हटु अॻिते हलंदो रहे ऐं सुठी कमाई थिए। सॼो घर परिवार वेही करे लक्ष्मी माता जी पूजा कंदा आहियूं। असां सिंधियुनि जा ॾिण न्याणीअ खे न ॾियण खां सवाइ अधूरा लिखिया वेंदा आहिनि। इन करे असां न्याणीअ लाइ खाधो, मिठाई ऐं सूखड़ियूं कढंदा आहियूं। साण साण पंहिंजनि मिटनि माइटनि, ओड़े पाड़े वारनि, यारनि दोस्तनि खे बि मिठाई ॾेई करे ॾियारीअ जूं हिक ॿिए खे वाधाई ॾींदा आहियूं। ॾियारीअ जे ॾींहुं शाम जो नवां वेस वॻा पाए वटीअ में कचो खीर ऐं चुटकी भरी सिंदूर विझी करे लक्ष्मी माता जे अॻियां रखंदा आहियूं। ऐं राति जे वक़्तु जंहिं महिल पूजा कंदा आहियूं त उन में चांदीअ जा सिक्का, लक्ष्मी माता जी चांदीअ जी मूर्ति विझी करे 3 दफ़ा खीर ऐं शंडा हटड़ीअ ते हणंदा आहियूं ऐं जेके चांदीअ जा सिक्का ऐं लक्ष्मी माता जी मूर्ति आहे उहे ॿिन्ही हथनि में खणी ॾंदनि ऐं अखियुनि तां छुआए पंहिंजी आश चवंदा आहियूं। सॼो घर परिवार मिली करे ॾियारी माता जी आरती पूजा ऐं अर्चना कंदा आहियूं। ॾियारीअ जे ॾींहुं नवां चोपड़ा ठाहींदा आहियूं। नवनि चोपड़नि ते गणेश देवता ऐं शुभ लाभ लिखी करे पोइ कमु आणींदा आहियूं। ॿार फटाका ॿारे नचंदा टपंदा आहिनि ऐं ॾियारीअ जे ॾींहुं राति जे वक़्तु इहा पूजा थींदी आहे तारनि में। राति जे वक़्तु असीं काना ॿारे करे ॾियारी माता तां घुमाए चवंदा आहियूं, ॾिण ॾियारी नंढे वॾे ॿारी। घणनि सिंधियुनि में वरी इहो रवाजु हूंदो आहे त ॿिए ॾींहं ते यानी ॿर जे ॾींहुं उहे काना खणी पंहिंजे साॼे पेर जे हेठां रखी करे सनानु कंदा आहिनि ऐं पोइ उहे दरिया परवान कंदा आहिनि। ॿर जी हिकु अलॻि ई महत्व आहे। ॿर जे ॾींहुं असां गुलीअ सां ॿर देवता मटकीअ या नलके जे अॻियां छापींदा आहियूं ऐं उनखे 7 भाॼियुनि जो मिश्रण यानी साई भाॼी, खाधो, मिठाइयूं भोग लॻाईंदा आहियूं ऐं पोइ न्याणीअ लाइ खाधो मिठाई कढंदा आहियूं। तंहिंखां पोइ चंड ॾींहुं ख़ासि घणो करे सभु सिंधी पंहिंजे मंदरनि टिकाणनि में वेंदा आहिनि, परसाद ठाहे खणी वेंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे पेरे पई चट जूं वाधाई ॾींदा आहिनि ऐं असां बि पंहिंजे वॾनि खे पेरे पई करे आशीर्वाद वठंदा आहियूं। इहा परंपरा असांजी सालो साल हलंदी अचे थी। ॾियारीअ जे चंड खां असांजो नओं साल शुरू थींदो आहे। चौथे ॾींहुं सुबुह जो सवेल सनानु करे हटड़ियुनि पूजा कयल हटड़ियूं ऐं पूजा जी सामग्री जेका कमु आंदी उहा दरिया परवान कंदा आहियूं ऐं जेके सिक्का ऐं लक्ष्मी माता आहे उन्हनि खे धोई करे साफ़ करे पंहिंजे तिजोरी में रखंदा आहियूं त जीअं बरकत पवे। मां धनवंती नागपाल तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे पंहिंजे तरफ़ां
ऐं मास्टर रांझन यूट्यूब चैनल जे तरफ़ां ॾियारीअ जूं बेशुमार बेशुमार वाधायूं वाधायूं वाधायूं। जय झूलेलाल।